दोस्तों अस्सलाम वालेकुम। इस्तंबुल मां शाह हसन तव्हांखे ॾेखारींदा ही नज़ारो। इस्तंबुल जो शहर आहे हिकिड़ो। इस्तंबुल शहर जो हिकिड़ो इलाइक़ो आहे, नालो मूंखे न पियो अचे ज़हन में। हिते असांजी रहण आहे, हिते ही हिन जा शॉप्स आहिनि, ही रोड आहिनि। ॾिसो ही किथे बि मूंखे गाड़ी जो हॉर्न कोन थो मिले, तमामु घटि को वॼाइनि था पिया, बाक़ी आम जाम हॉर्न आहे कोन। हींअर रस्तो हिन रोड ते रस्तो हो जेको 20-25 गाॾियूं बीठी हुयूं, पर किथे बि हॉर्न कोन वॻो। सो हीअ आहे थोरो नज़ारो। ॾिसो इस्तंबुल मां तव्हांखे ॾेखारियूं था। इंतज़ारु कंदा हलो। एसेसरीज़ पई हूंदियूं हिते, मोबाइल जूं। ठीकु आहे दोस्तों, बसि थोरो मां तव्हांखे ॾेखारियो पिए। ॾिसो चङो, अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो दुआ में यादि कजो मूंखे। हीअ साइकिल ते ॾिसो कीअं थो वञे। हीअ चार्जिंग वारी साइकिल आहे जेका हिते मिलंदी आहे शायदि रेंट ते। सो उन में हीअ हलिया वेंदा आहिनि माण्हू। दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम।